कंहिं बि माण्हूअ खां पुछिजे त उन जे लाइ के न के मसइला ज़रूर हूंदा आहिनि। मिसाल तौर खां परेशानी, ज़हनी दबाव, मथे जो सूर ऐं थकावट। अॼुकल्ह महांगाईअ माण्हुनि जूं परेशानियूं वधाए छॾियूं आहिनि। मथे में सूर पवणु आम थी वियो आहे। कुझु सुहिणा ऐं सवला तरीक़ा आहिनि जिन सां उन्हनि खां बचणु मुमकिन आहे। मिसाल तौर पंहिंजे कन जो मसाज करणु। कन खे महिटणु आम लॻे थो, पर ही अव्हां खे रिलीफ ॾिए थो ऐं अव्हां जे ज़हनी मसइलनि खां छुटकारो ऐं जिस्मानी तकलीफ़ुनि खां बचाए थो। सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त अव्हां किथे बि कंहिं बि महिल पंहिंजे कननि जो मसाज करे सघो था। कन जे मसाज जे हवाले सां तजुर्बो बि कयो वियो हो ऐं ॾिठो वियो त उन सां कहिड़ो फ़र्क़ु पइजी सघे थो। उन तजुर्बे में कननि खे महिटण जे हिक तरीक़ेकार ते ज़ोर ॾिनो वियो जंहिं सां अव्हां तकलीफ़ घटाए सघो था। कननि में केतिरियूं ई सन्हड़ियूं रॻूं बि हूंदियूं आहिनि। कननि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते नरमीअ सां महिटिजे ऐं छिकिजे, जंहिं सां दिमाग़ मां एंडोर्फिन्स हार्मोन ख़ारिज थींदो आहे। ही हार्मोन असां खे सुठो महसूस करण ऐं तकलीफ़ में सुकून ॾियण में मदद कंदो आहे। हिन अमल सां तव्हां जे रत जी रवानी बि बहितर थी वेंदी आहे। तजुर्बा ॿुधाइनि था त सादड़े मसाज सां जिस्मानी तकलीफ़ खे बहितर करण या सूर घटाइण में मदद मिले थी। कननि खे महिटण सां अव्हां जो मथे जो सूर घटिजी सघे थो, जॾहिं त अव्हां वज़न घटाइण जे क़ाबिल बि बणिजी सघो था। निंड करण खां अॻु कननि जो मसाज कजे त अव्हां खे सुठी निंड बि ईंदी ऐं अव्हां निंड जूं गोरियूं खाइण बि छॾे ॾींदा। ही अमल अव्हां जे तवानाईअ खे ॿीहर तयारु करे थो। कॾहिं कॾहिं चांहि या कॉफ़ी बि ईअं नाहे करे सघंदी। जेकॾहिं अव्हां खे ॾुखियाई थिए त कंहिं ॿिए खां पंहिंजे कननि जो मसाज करायो।